मां ख़याली ख़ुदानि जो मुनकर त न आहियां, पर तुंहिंजे ख़ुदा जो मां नौकर बि न आहियां। मां ख़याली ख़ुदानि जो मुनकर त न आहियां, पर तुंहिंजे ख़ुदा जो मां नौकर बि न आहियां। जे आहियां त आहियां, जे न आहियां त न आहियां। अव्हां जे ख़ुदा जी रबूबियत जो पर्दो अव्हां जे मसलिक में हूंदो जे ॿियो को, ऐं मुंहिंजे मसलिक में मुंहिंजो ख़ुदा ॾिस गफ़ूरो रहीम आहे शहर खां वेझो। अव्हां जे ख़ुदा वटि क़तुल आहे जाइज़, ऐं मुंहिंजे ख़ुदा वटि क़तुल दोहो आहे। अव्हां जे ख़ुदा वटि दलीलनि जी ॿोली हली कोन सघंदी वकीलनि जी ॿोली, ऐं मुंहिंजे ख़ुदा वटि हुजत बि हले थी। हू मुंहिंजी ॿुधे थो, मां हुन जी ॿुधां थो। मेवे रक़्स में मां जे आहियां हू मूंसां नचे थो। लिखां थो जॾहिं मां त मूंसां लिखे थो। अंदरि मंझि वेही हू मूं में चवे थो। तफ़कुर जी तख़्ती ते जाचे ॾिसीजे, जॾहिं कुन चयो हो तॾहिं ई लिखियो हो। मां आलम जो रब हां, को मोमिन जो न आहियां। मां हिंदू बि न आहियां, न मुस्लिम को आहियां। मां ईसा जो आहियां, मां अहमद जो आहियां। कृष्ण बि मुंहिंजो अहूरा जो आहियां। मां मज़दक ऐं माना सां गॾु गॾु ॾिसीं थो। मां आराइन सां गॾु गॾु दरावड़ जो आहियां। मां मज़दक ऐं माना सां गॾु गॾु ॾिसीं थो। मां आराइन सां गॾु गॾु दरावड़ जो आहियां। अलॻि जो ॾिसनि था उन्हनि जी नज़र आहे, हर ज़ात ते ॾिस त क़ादिर बि आहियां। मां पंहिंजे हुजण जी ॾियां साबिती थो। मां ज़ाहिर बि आहियां त बातिन बि आहियां। गुलनि जे खुलण वक़्तु ख़ुशबूअ जो होको, ऐं सिज जे लहण वक़्तु उदय जो पर्दो। समुंड में मलाहनि जी ॿेड़ीअ ते हूंदुसि, दरिया में रवानीअ जी रेड़ीअ ते हूंदुसि। मां हूंदुसि उते बि जिथे जाम जमजूं हलनि महफ़िलियूं थियूं मतारनि वलियनि जूं। मां औरत जे मुरकण में मोहे सघां थो, ऐं नीगर जे दिलि खे वेलोहे सघां थो। मां आशिक़ बि आहियां त माशूक़ बि मां महबूब जी राह वाजिब बि आहियां। जे कजलीअ जे खिचकण ते कावड़ लॻई थी, ऐं मोहिणीअ जे मुरकण ते चिड़ बि लॻई थी। ॿुधी वठि त तो वटि कोई रागिब मां न आहियां। मां उभरी अचां थो ऐं उल्ही वञा थो। मां रातियुनि में तारनि सां गॾिजी अचां थो। तूं फ़तवा जी कूड़ी रिवायत विझी थो, ऐं इंसान खे वेही काफ़र चवीं थो। नवां साट डस्काट ठाहे वरी पोइ तूं मूंसां ई वेही ऐं दोरत लिखी थो। मां लादीन जो बि ऐं बेदीन सां गॾु, मां दीनी निसाबनि में सभु दीन सां गॾु। मां शाइरनि जे सिट जो धणी पाण आहियां। मां नाविल जी अखि में को किरदारु आहियां। मां तख़लीक़ थींदड़, मां तख़लीक़ कंदड़, मां तौहीद सां गॾु तंबूरो बि आहियां। वजद में वॼाइजे त वाहड़ वहायां। मां मौसीक़ियत में बि वहिंवार आहियां। मां दर्सी किताबनि में हूंदुसि जे ॿियो को, मां दिलि जे दुनिया में कलमकार आहियां। हे मुंहिंजे ख़ुदा जूं निशानियूं सभई अथई। मां तुंहिंजे ख़ुदा जो को इनकार आहियां। मां ख़याली ख़ुदानि जो मुनकर त न आहियां, पर तुंहिंजे ख़ुदा जो मां नौकर बि न आहियां।